अस्सलामुअलैकुम नाज़रीन। त मां हिन वक़्त मौजूद आहियां त हिकु ॻोठु हयात खान गोपांग में तालुके सजाव जुड़िंजे में त ज़िले कंबा शहज़ाद कोट हिकु तालुके सजाव जुड़िंजे में आहे त किताब भूरल शाह जिलानी नादर शाह जिलानी त बिलन शाह जिलानी ऐं ॿ दरगाहियूं आहिनि के हिकु दो नालो आहे बिलन शाह जिलानी गामा शाह जिलानी ऐं सदाम शाह जिलानी। इता काफ़ी बीबियूं बि रखियल आहिनि। इथा कुत्ता बिला किथे जानवर आहिनि माल ढगा किथे काहे पिया अचनि त हुननि जी बेहरमी थी पिया थिए त असां सिंध गवर्नमेंट सिंध हुकूमत वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं बाला इदारनि खां मुतालबो कयो आहे हितां हुन फ़क़ीरनि ऐं मुरीदनि खादम ऐं हुननि चयो आहे त असांजी हिकु दरगाह नाले आई आहे असांजे अबडन जी मुर्शिद जी दरगाह आहे किताब भूरल शाह जिलानी नादर शाह जिलानी पर हिन जी का बि रोज़ो न ठाराहे ॾिनो वियो आहे न वरी सहूलियत आहे न वरी बिजली जी न वरी लाइट जी न वरी ट्रांसफार्मर न मिठे पाणी जी फराहमी आहे न वरी मालबर्स लॻल आहे न वरी टालेस लॻल आहे। हुन सिंध गवर्नमेंट ऐं सिंध हुकूमत खे मुतालबो कयो आहे त हिकु भूरल शाह जिलानी जी किताब रोज़े शरीफ़ जेके त दीवानूं आहिनि चारई तरफ़ हुननि में सीमेंट लही चुको आहे ऐं बरसाति में वॾी में ऐं इन बि कचो पलेस्तर हुयो त हुननि सिंध हुकूमत ऐं सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली जे बाला इदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द हिन जो नोटिस वरी त कमु काराए तामीयाती बेचैनी ख़तमु कई वञे ऐं औकात खाते ऐं सिंध गवर्नमेंट में नादर ख़ान वंसी ऐं सरदार ख़ान जान ऐं नफ़ीसा शाह ऐं खुर्शीद शाह ऐं बाला इदारनि खां मुतालबो कयो आहे त क्वेश्चन मां जुड़ेजे साहब खां बि ऐं मीर कमरज़ीन ख़ान गोपांग खां बि ज़िले सदर खां मुतालबो कयो वठे जल्द हिन जो तामीयाती कमु कराए ॾिनो वञे न त ॿी सूरत में सिंध अंदरि इजान मुज़ाहरा कया वेंदा धरणा लॻाया वेंदा न त ॿी ॻाल्हि में तहरीक हलाई वेंदी त जीअं अगरि रोज़े जी कमु तामीयाती न थियो त सिंध हुकूमत ज़िमेदारनि जी किथा करप्ट पई करे त हुननि जे बावजूदि हिन जी रोज़े जी तामीयाती किथा आहे चारई तरफ़ लही चुको आहे पलेस्तर अलेस्तर पखा बि न लॻल आहिनि न वरी लाइट जी सहूलियत आहे न वरी मिठे पाणी जी फराहमी आहे हुन सिंध गवर्नमेंट बाला इदारनि खां मुतालबो इहो कयो आहे। नाज़रीन ॾिसंदा रहो सिंध इंसाफ़ टीवी न्यूज़ वधीक अॻिते ब्रेक न्यूज़ शॉट कंदासीं।